अब हो गया बिना वो उसके डिस्कशन नहीं लिखा है मैंने। जी अपना कराची FM 107 ते मां मौजूद आहियां। उतां जो स्टूडियो आहे ऐं प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो सिंध वारा जीअन। ऐं अपना कराची जे स्टूडियो में हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूद आहिनि वेल नोन सिंगर नजफ़ अली। नजफ़ अली असांजी कचहरी ते रेडियो ते हले ई पई, असां फेसबुक ते बि हिकिड़ो सेगमेंट कंदा आहियूं। ओवरऑल जीअं तव्हांजो सिंगिंग एक्सपीरियंस आहे कीअं रहियो आहे, हींअर छा पियो थिए, कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि, असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदा। जी बिल्कुलु कमु त माशाल्लाह हले पियो ऐं बेसिकली आऊं ॾाढो मुतमइन आहियां अलाह जे करम सां पंहिंजे कम सां। सो पंहिंजी कोशिशि शुरू खां वठी इहा ई रही आहे त पंहिंजी कंपोज़िशन पंहिंजी अरेंजमेंट को अहिड़ो गीत न हुजे जंहिंसां को एतिराज़ हुजे या को शुरू खां वठी। ऐं ॿी ॻाल्हि त हींअर हिकिड़ी नई असाइनमेंट हिकिड़ी आऊं हींअर शुरू कई आहे अजरक स्टूडियो नाले सां। अच्छा हा अजरक स्टूडियो बेसिकली हुनजो जेको मेन मोटिव इहो ई आहे त जेके असांजे सिंध जो जेको टैलेंट आहे छो त हिकिड़ी ॻाल्हि नवीं तव्हांखे ॿुधायां त अलाह पाक जॾहिं तव्हांखे इज़त ॾिए थो त तव्हांजे मथां हिकिड़ी लाइबिलिटी अचे थी त तव्हां डिलीवर छा था कयो। सही। सो कोशिशि असांजी इहा ई आहे त असां हिकिड़ो हींअर रिसेंट हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो आहे अजरक स्टूडियो नाले सां। उनमें असांजी जेको मेन मोटिव हूंदो जेको कोशिशि असांजी इहा हूंदी त जेकी बि असांजो सिंध जो टैलेंट आहे जेके जंहिं वीचारनि खे एतिरा वसाइल कोन्हनि त हू ऑडियो ट्रैक्स ठाहिनि वीडियोस ठाहिनि उन्हनि खे असां फ्री ऑफ कॉस्ट में कोशिशि असांजी इहा ई आहे त उनखे अहिड़ो प्लेटफॉर्म गॾिजी करे ॾिजे त जीअं हू अॻिते वञी करे अॻिते वधी सघनि। सही। अच्छा हुन अजरक स्टूडियो में थोरो वधीक खोले करे ॿुधायो त कीअं तव्हां टैलेंट खे मौक़ो ॾींदो या छा मतिलबु अहिड़ी हुन में क्रिएटिविटी छा आहे। एक्चुअली अजरक स्टूडियो जो हिकिड़ो पेज बि आहे। ठीकु आहे। हिकिड़ो पेज आहे जो फेसबुक ते उते नंबर बि ॾिनल आहे। सही। अगरि अव्हां में आहे टैलेंट तव्हां पंहिंजा वॉइसिस वग़ैरह मोकिलियो वॉइस मोकिलियो उन पेज जे थ्रू ई पंहिंजा वॉइस रिकॉर्ड करे मोकिलियो असीं ॿुधंदासीं असां छो त असांजी टीम आहे हिकिड़ी गॾिजी करे ॿुधूं पिया हुनखे। अगरि अव्हां में उहा पोटेंशियल हूंदी असां तव्हांखे घुराईंदासीं घुराए करे इनशाला असां तव्हांजा ऑडियोस ऐं वीडियोस ठाहींदासीं। कोशिशि असांजी इहा ई आहे त तव्हांखे प्रमोट कजे छो त ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त कंहिं आर्टिस्ट खे राशन वठी ॾियण खां बहितर इहा त हुनखे पंहिंजे पेरनि ते बीहारणो। बिल्कुलु बिल्कुलु नजफ़ इहा तमामु बहितरीन ॻाल्हि कई आहे। लास्ट टाइम असां वटि मौजूदु हुयूं लास्ट टाइम जी हाँ सेकंड लास्ट संडे साजदा सिकंदर तव्हां बि हुनखे सुञाणींदा हूंदा KTN ते बि हुननि काफ़ी कमु कयो आहे नंढे कद जूं मालिक आहिनि त उहे बि थोरो फाइनेंशियल क्राइसिस जो शिकार हुयूं त इहो अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड हली वियो आहे अलाए छा आहे असांजी मीडिया हाउसिस जो हिकिड़ो अलमियो आहे त या त सैलरीज़ न आहिनि या सैलरीज़ घटि आहिनि या वरी चवंदा त बाबा अॻिले महीने अॻिलो महीनो ईंदो ई न आहे। त बहरहाल नजफ़ तव्हांखे त इन हवाले सां काफ़ी ॼाण हूंदी ऐं नजफ़ ॿियो ॿुधायो त उन खां अलावा अॼु ताईं तव्हां जेके आहिनि उहे केतिरा गाना जेके आहिनि कंपोज़ करे चुका आहियो ॻाए चुका आहियो। तक़रीबन को अहिड़ो काथो नथो लॻाए सघिजे त ही हेतिरा एटलीस्ट हूंदा छो त तक़रीबन काफ़ी आहिनि एटलीस्ट ईअं सम्झो त 7 जी तादाद में आहिनि। कोशिशि इहा ई आहे बाक़ी हेसि ताईं सचे जेतिरा मूंखे यादि कोन्हनि त केतिरा मूं करे चुको आहियां। अच्छा नजफ़ इहो ॿुधायो त सिर्फ़ु सिंधी खे ई सिंधी लैंग्वेज में ई तव्हां ॻायो आहे या ॿियनि ज़बाननि में बि ॻायो आहे। न बिल्कुलु मुंहिंजी जेकी शुरूआति थी उहा बेसिकली उर्दू सां थी। अच्छा हा मुंहिंजी जेकी शुरूआति थी उर्दू सां थी उन टाइम आउं रिप्रेज़ेंट कयो पाकिस्तान टेलीविज़न कोटा सेंटर खे। अच्छा जंहिंमां मूं तव्हां में जेको ज़िक्र कयो त मिली नगर जो कॉम्पिटिशन थियो उहो उर्दू में थियो। सही त उनजी कंपोज़िशन अरेंजमेंट मूं पाण ई कई। ठीक जी हाँ सिंध वारा जीअं में ॿीहर भलीकार मां आहियां अव्हां सां गॾु नौमिता गुल ऐं असां लाइव आहियूं अपना कराची FM 107 ते रेडियो ते बि असां लाइव आहियूं ऐं असां पंहिंजे फेसबुक पेज ते बि लाइव आहियूं पर फेसबुक में अॼु थोरो मसइलो आहे त कोशिशि आहे जेकॾहिं तव्हां वटि लाइव वीडियो हले पई त तव्हां ॾिसी सघो। नजफ़ अली मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं नजफ़ अली ॿुधायो आहे त उन्हनि वटि फ़िलहाल जेको आहे हिकिड़े नए टैलेंट खे उजागर करण लाइ उन्हनि हिकिड़ो इंट्रोड्यूस करायो आहे अजरक स्टूडियो नाले सां हिकिड़ो प्लेटफॉर्म जंहिंमें नओं टैलेंट नवां जेके नौजवान आहिनि जंहिंखे ॻाइण सां ताल्लुक़ रखनि था या ॻाइणु चाहिनि था उहे पंहिंजी आवाज़ खे प्रमोट करे सघनि था। अजरक स्टूडियो नाले सां नजफ़ अली जो इहो प्लेटफॉर्म आहे। नजफ़ ॿियो ॿुधायो त अञा ताईं इन प्लेटफॉर्म जे ज़रिए तव्हां सां केतिरनि माण्हुनि राब्तो कयो आहे। काफ़ी राब्तो कयो आहे ऐं यकीन कंदो त मूंखे हिकिड़ी स्पेशल ॾाढी ख़ुशी थिए पई त काफ़ी सुठी फैमिलीज़ जा सुठी फैमिलीज़ जा जेके जंहिंसां ताल्लुक़ रखनि पिया
उन्हनि बि मूंसां राब्तो कयो आहे त सर असां बि करणु चाहियूं था। हम्म, तो सो कोशिशि इहो बि सुठी ॻाल्हि आहे ऐं स्पेशली जेको असांजो मेन फोकस आहे जेके जेके ग़रीब गुरबा जेके आर्टिस्ट आहिनि जी 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 जेके को प्लेटफॉर्म कोन थो मिले। तव्हां ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो त ऑडियो ठाराइण में बि तक़रीबन 15 खां 20 हज़ार रुपयो ख़र्च अचे थो। बिल्कुल ठीक बिल्कुल है। बिल्कुल ऐं इन खां अलावा त जॾहिं वीडियोस ठहनि थियूं वीडियोस में बि 30-35 हज़ार रुपयो ख़र्च अचे थो। त सही। हिकिड़ो माण्हू सर्वाइव करण जे लाइ या त पेट भरे या त गाना ठाराए। सो उहा शइ अगरि उनखे मिली थी वञे अगरि उहो छो त हींअर ही जेको कंटिन्यू दौर आहे उहो सोशल मीडिया जो दौर आहे। जी जी बिल्कुल। ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु खां कुझु साल अॻु में असां कीपैड मोबाइल हूंदा असां वटि कीपैड मोबाइल हूंदा त अॼु असां टच मोबाइल यूज़ था कयूं त ज़ाहिरी ॻाल्हि डेफिनेटली असांखे दौरे जदीद खे अपनाइणो आहे Follow उन सां करणो गॾु रहणो आहे त ज़ाहिर इन सां गॾु असांखे रहणो आहे गॾु। सो असांजो बि इहो मोटिव आहे त सोशल मीडिया हिकिड़ो वॾी पावर आहे वॾी पावर आहे जेके यूज़ कंदे असां पंहिंजा टैलेंट सां मुतारिफ़ करे सघूं। नजब जी तव्हां ॿुधायो त सिंधी ज़बान खां अलावा तव्हां जेकी आहे शुरूआत कई हुई उर्दू लैंग्वेज में तव्हां हिकिड़ो गानो ॻायो हुयो जंहिंसां तव्हां पंहिंजी करियर जी शुरूआत कई हुई त उहो गानो कहिड़ो हुयो थोरो असांखे ॿुधायो त सही। हाँ हाँ बिल्कुल वो हिकिड़ो मिली नगमो अच्छा मिली नगमो हुयो अपनी ज़मीं और अपना है वतन इस पे लुटा दो यारो जानो तन एवरीबॉडी कम टू मी से दिस मेरी जान के बोलो बोलो पाकिस्तान 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 के बोलो बोलो पाकिस्तान 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 आज ये मिलकर वादा करना है दुनिया भर में ऊंचा अपना परचम रखना है परचम रखना है एवरीबॉडी कम टू मी से दिस मेरी जान के बोलो बोलो पाकिस्तान 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 के बोलो बोलो पाकिस्तान पाकिस्तान बेहतरीन ज़बरदस्त ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी सॉरी जी। मादरत सां सॉरी न न न इन sorry के अलावा उर्दू तो काफी क्या आंगन का सेहरा लगता है पाकिस्तान टेररिज्म कोटा से उहो बि कयो ऐं रिसेंटली हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो हले पियो हींअर दो घूट ज़िंदगी। अच्छा हा उनजी कंपोज़िशन उनजी अरेंजमेंट उनजो सॼो ओवरऑल म्यूज़िक जो सेक्शन मूं पाण कयो आहे हींअर ऑन एयर IPTV ते जंहिंमें मूंसां गॾु आहे हुमेरा चन्ना। असां ज़बरदस्त लेजेंड जी जी मेरा बिल्कुलु चन्ना मैडम हुमेरा चन्ना जी जी मूंसां जी गॾिजी करे ॻायो आहे। ज़बरदस्त वो भी थोड़ो थियो थोड़ो थी वञे वो भी होठों पे सेहरा जले आँखों में मोती उड़े एहसास जख्मी हुए आने वो पंछी उड़े हर ख्वाब है लापता भूल बैठा रास्ता रेत पर रह गई दौड़ती दो घूंट जिंदगी दो घूंट जिंदगी दो घूंट जिंदगी दो घूंट जिंदगी कारूं झर की हवा थर का चलुड़ा गीत आंसू बना प्यासा बादल भी था खारे पानी में वो अक्स में ला रहा रेत पर रह गई दौड़ती दो घूंट जिंदगी दो घूंट जिंदगी इनके अलावा ज़बरदस्त नजब ज़बरदस्त इनके अलावा हिकिड़ो यूनिसेफ जो गीत ॻायोसीं चाइल्ड लेबर ते अच्छा अच्छा ॾाढो बेहतरीन हो हमारी आंखों में तितलियों
जेके नंढा ॿार चाइल्ड लेबर जे उनखे जेको जबरन मुशक़त था करनि जी, उनजे जी। मथां हुयो ख्वाब गाहे ख्वाब गाहे काफ़ी हुया इन करे पीटीवी जा काफ़ी सॉन्ग संगज़ाद ड्रामो हिकु हलियो उहो बेसिकली कोल माइंस जे मथां हुयो अच्छा, अच्छा। हा उनजी बि बैकग्राउंड म्यूज़िक उनजी म्यूज़िक अरेंजमेंट सॼी मूं ई कई हुई नजफ़ तव्हांजो आवाज़ तमामु ज़बरदस्त आहे माशाअल्लाह हिकिड़ो जी चवंदा आहिनि त गॉड गिफ्टेड आहे अच्छा नजफ़ रियाज़त कंदा आहियो कीअं मतिलबु कंदा आहियो छा ई पाण मतिलबु रियाज़त करण सां कुझु आयो आहे को उस्ताद एक्चुअली हिकिड़ी ॻाल्हि ॾाढो सुठो सवाल तव्हां हा, पुछियो आहे। उस्ताद? हा हिकिड़ी ॻाल्हि अॼु मां तव्हांखे ॿुधायां त बेसिकली ख़बर थो छा आहे जेसि ताईं ॻाल्हि अगरि कजे थी त सुर जी जी बिल्कुलु ये अल्लाह जी तरफ़ां असां ॿुधंदा ईंदा आहियूं गॉड गिफ्ट आहे सच ॿुधायां थो इहा हक़ीक़त आहे गॉड गिफ्ट आहे दुनिया जो कोई बि उस्ताद तव्हांखे सुरीलो कोन थो करे सघे सही सही जेसि ताईं अल्लाह साईं तव्हांखे ॾात ॾिनी आहे तव्हां सोन जो बिस्किट ॾिठो हूंदो त उहो बिस्किट आहे सोनारो उनमां कीअं थो दूरी ठाहे कीअं थो कंगण ठाहे कीअं थो हार ठाहे इहो हूंदो आहे उस्ताद जो कमु सो अल्लाह साईं जी तरफ़ां इहा ॾात रब साईं ॾिनी आहे रब जा एहसान मुंहिंजे रब करीम जा सो उस्तादनि खां सिखिया बाक़ी जेका रियाज़त जी तव्हां ॻाल्हि कई त रियाज़त नो डाउट करे रियाज़ त आउं कंटिन्यू कंदो आहियां सुबुह जे टाइम तक़रीबन अधु कलाक तक़रीबन रियाज़ कंदो आहियां सही 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 फॉर एग्जांपल अगरि सुठे हिकिड़ो मिसाल इहो ॾिजे त अगरि कोई फास्ट बॉलर आहे त अगरि बॉलिंग न कंदो ईंदो अगरि सही सही ऑन द पिच ते बॉल यानी कंदो कि practice में रहणु ज़रूरी आहे। डेफिनेटली नजफ़ सां कचहरी असांजी जारी आहे ऐं असां फेसबुक ते बि लाइव हुयासीं ऐं तमामु ज़बरदस्त नजफ़ सां कचहरी थी आहे वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं पर फ़िलहालु असां नजफ़ जो हिकिड़ो मुंहिंजो बि फेवरेट आहे चूड़ियूं वॾनि थियूं इहो गानो एंजॉय कंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे असां वापसि बि ईंदासीं ऐं कचहरी कंदासीं क्या हुआ ज़ुल्फ़िकार साहब गाना नहीं मिल रहा मिल गया चलें जी एंजॉय करें गाना बंद तो कर दे